ओम शांति। अॼु ॾींहुं मुंहिंजी तारीख़ 19/4/2025। अॼु मेरा बामदा रचवंता मीठे मीठे ॿार बेहद बाप सां गॾु वफ़ादार रहो त तव्हांखे माइट मिलंदी, माया ते जीत थींदी वेंदी। प्रश्न: बाप वटि मुख्य अथॉरिटी कहिड़ी आहे? हुनजी निशानी छा आहे? उत्तर आहे, बाप वटि मुख्य आहे ज्ञान जी अथॉरिटी। ज्ञान सागर आहे, इन करे तव्हां ॿारनि खे पढ़ाईंदा आहिनि। तव्हां आप समान नॉलेजफुल ठाहींदा आहिनि। तव्हांजी पढ़ाई तव्हां पास पढ़ाई जी एम ऑब्जेक्ट आहे। तव्हां वटि पढ़ाई जी एम ऑब्जेक्ट आहे। पढ़ाई सां ई तव्हां ऊच पद पाईंदा आहियो। पढ़ाई सां ई असां ऊच पद पाईंदा आहियूं। गीता बदिली वञे दुनिया न बदिलंदासीं असां। ओम शांति। भगत भॻवान जी महिमा कंदा आहिनि। हाणे तव्हां त भक्त न आहियो न, तव्हां त हुन भॻवान जा ॿार ठही विया आहियो। उहो बि वफ़ादार ॿार खपनि। हर ॻाल्हि में वफ़ादार रहणो आहे। स्त्री जे सिवाय पति जे अथवा पति जी सिवाय स्त्री जे ॿियो तरफ़ दृष्टि वञे त हुनखे बि बेवफ़ा चईंदासीं। हाणे हिते बि आहे बेहद जो बाप, उन्हनि सां गॾु बेवफ़ादार व वफ़ादार ॿई रहंदा आहिनि। बाप सां गॾु बेवफ़ादार वफ़ादार ॿई रहंदा आहिनि। वफ़ादार ठही करे पोइ बेवफ़ादार ठही वेंदा आहिनि। बाप त आहे हाईएस्ट अथॉरिटी, अलमाइटी आहे न, त उन्हनि जा ॿार बि अहिड़ा हुजणा खपनि। बाप में ताक़त आहे। ॿारनि खे रावण ते जीत पाइण जी युक्ति बतलाईंदा आहिनि। इन करे उन्हनि खे चइबो आहे सर्वशक्तिवान। तव्हां बि शक्ति सेना आहियो न, तव्हां पंहिंजे खे बि ऑलमाइटी चईंदा आहियो। बाप में जो माइट आहे उहो असांखे ॾींदा आहिनि, बतलाईंदा आहिनि कि तव्हां माया रावण ते जीत कीअं पाए सघंदा आहियो। तव्हांखे बि शांतिवान शक्तिवान ठहिणो आहे न, त असांखे बि शक्तिवान ठहिणो आहे। बाप आहे ज्ञान जी अथॉरिटी, नॉलेजफुल आहे। जीअं उहो माण्हू अथॉरिटी आहिनि शास्त्र भक्ति मार्ग जी, ईअं हाणे असां ऑलमाइटी अथॉरिटी नॉलेजफुल ठहींदा आहियूं। तव्हांखे बि नॉलेज मिलंदी आहे न। ये पाठशाला आहे, इन में जो नॉलेज तव्हां पढ़ंदा आहियो इन सां ऊच पद पाए सघंदा आहियो। ये हिकु ई पाठशाला आहे, तव्हांखे त हिते पढ़णो आहे। ॿियो कोई प्रार्थना आदि न करणी आहे। तव्हांखे पढ़ाई सां वरसो मिलंदो आहे। एम ऑब्जेक्ट आहे न, तव्हां ॿार ॼाणंदा आहियो बाप नॉलेजफुल आहे। उन्हनि जी पढ़ाई बिल्कुलु डिफरेंट आहे। बाबा नॉलेजफुल आहिनि, बाबा जी पढ़ाई बिल्कुलु डिफरेंट आहे। ज्ञान जी सागर बाप आहे त उहो ई असांखे सृष्टि जे आदि मध्य अंत जो नॉलेज ॾींदा आहिनि। बाबा ज्ञान सागर आहिनि त उहो ई ॼाणे। उन्हनि जी पढ़ाई बिल्कुलु डिफरेंट आहे, त बाबा ई ॼाणे उन्हनि जी पढ़ाई। उहो ई असांखे सृष्टि जे आदि मध्य अंत जो नॉलेज ॾींदा आहिनि। ॿियो कोई ॾेई न सघे। बाप सम्मुख अची करे असांखे ज्ञान ॾेई पोइ हली वेंदा आहिनि। हिन पढ़ाई जी प्रारब्ध छा मिलंदी आहे उहो बि तव्हां ॼाणंदा आहियो। बाक़ी जो बि सत्संग आदि आहे व गुरु गुसाई आहे, उहो सभु भक्ति मार्ग जा आहिनि। बाक़ी जो बि सत्संग आदि आहे वो गुरु गुसाई आहे, उहो सभु भक्ति मार्ग जा आहिनि। हाणे तव्हांखे ज्ञान मिले थो न, इहे बि ॼाणंदा आहियो कि हुननि में बि कोई हितां जा हूंदा आहिनि त निकिरी ईंदा आहिनि। भक्ति मार्ग में बि कोई हितां जा हूंदा आहिनि त निकिरी ईंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे सर्विस जी भिन्न भिन्न युक्तियूं कढणियूं खपनि। पंहिंजो अनुभव ॿुधाए करे अनेकनि जो भाग्य ठाहिणो आहे। त सर्विसेबल ॿारनि जी अवस्था ॾाढी निर्भय अडोल योगयुक्त खपे। सर्विसेबल ॿारनि जी अवस्था ॾाढी निर्भय अडोल योगयुक्त खपे।
योग में रही करे सर्विस करो तो सफलता मिली सकती। बाबा जी याद में रही करे सर्विस कंदा हलो तो सफलता मिलती रहेंदी। भारत आके पंहिंजे खे पूरो संभालणो आहे, कॾहिं आवेश आदि न अचे, योग युक्त पको खपे। बाबा सम्झायो आहे वास्तव में तव्हां सभु वानप्रस्थी आहियो, वाणी खां परे अवस्था वारा आहियो न। वानप्रस्थी अर्थात वाणी खां परे घर खे ऐं बाप खे यादि करण वारा। हिन जे सवाइ ॿियो कोई तमना न हुजणी खपे। असांखे सुठा कपिड़ा खपनि, इहे सभु छीछी तमन्या ई आहिनि। देह अभिमान वारा सर्विस करे न सघंदा, देही अभिमानी ठहिणो पए। भॻवान जा ॿारनि खे माइट खपे, भॻवान जे ॿारनि खे माइट खपे, उहो आहे योग। बाबा त सभी ॿारनि खे ॼाणे सघंदा आहिनि न। बाबा झटि ॿुधाए ॾींदा इहे खामियूं कढो। बाबा सम्झाईंदा आहिनि शिव जे मंदर में वञो, हुते तव्हां ॾाॾनि खे मिलंदव। ॾाॾा आहिनि जो काशी में वञी करे वास कंदा आहिनि, सम्झंदा आहिनि काशीनाथ असांजो कल्याण कंदो। हुते तव्हांखे ॾाढा ग्राहक मिलंदा, परंतु हिननि में ॾाढी शुरुड बुद्धि अर्थात होशियारु बुद्धि खपे। गंगा सनानु करण वारनि खे बि वञी करे सम्झाए सघंदा आहियो, मंदरनि में बि वञी करे सम्झायो, गुप्त वेश में वञी सघंदा आहियो न। हनुमान जो मिसाल आहे न, उहो त वास्तव में तव्हां आहियो। जूतनि ते वेहण जी ॻाल्हि न आहे, हिन में ॾाढो सम्झ सियानो खपे। मतिलबु ॾाढो गुप्त वेश में वञी करे कॾहिं कलर ड्रेस पाए वञो, या हाणे त बाबा जी एॾी सारी किताबियूं गिफ्ट आइटम आहिनि। हुते हरिद्वार में बि वञी करे गंगा स्थान ते वञी करे जिते एॾी दुकानियूं आहिनि, हुते असां हिकु बाबा जी दुकान बि खोले छॾूं। चाहे कल्ह बाबा चई विदेशनि ट्यूरिस्ट जो ईंदा आहिनि, त ट्यूरिस्ट प्लेसनि ते बि बाबा जी हिकु दुकानु खोले छॾो, त बि कहिड़ी सर्विस थींदी न। चित्र आदि रखी छॾो त माण्हुनि खे हुते सम्झाईंदा वञो, त बि कहिड़ी सर्विस थी सघंदी आहे। तव्हां ॿारनि खे नशो खपे कि इहे हिकु ई हटी आहे जिते सभिनि खे अचिणो आहे। हिकु ॾींहुं इहे सन्यासी आदि सभु ईंदा, हिकु ई हटी आहे न, त वेंदा काॾे। जो ॾाढा भटकिया हुआ हूंदा उन्हनि खे ई रास्तो मिलंदो न। ऐं जो सम्झंदा इहे हिकु ई, ॿियो सम्झंदा इहे हिकु ई हटी आहे। सभिनि जो सदगति दाता उहो हिकु बाप ई आहे। अहिड़ो जॾहिं नशो चढ़े तॾहिं ॻाल्हि करे सघे, है न। जॾहिं असांखे उहो नशो चढ़ियलु हूंदो कि सर्व जो सदगति दाता हिकु बाप ई आहे, हिननि सभिनि जो उद्धार करण वारो शिव बाबा ई आहे, तॾहिं असां इहे नशे सां चई सघंदासीं। बाप खे इहे ई होनो आहे न, मां आयो आहियां पतितनि खे पावन ठाहिण, शांती धाम सुखधाम जो वरसो ॾियणु। तव्हांजो बि इहो ई धंधो आहे, सभिनि जो कल्याण करिणो आहे। इहा पुराणी दुनिया आहे न, इन्हनि जी आयु केतिरी आहे, थोरे टाइम में सम्झी वेंदा इहा पुराणी दुनिया ख़त्म थियणी आहे। सभी आत्माउनि खे इहा बुद्धि में ईंदो नई दुनिया जी स्थापना थिए थी, तॾहिं त पुराणी दुनिया जो विनाश थींदो न। अॻियां हली स्थापना थिए, मतिलबु बुद्धि जीअं पहिरियों नयो घर ठाहिण खां पहिरियों प्लान ठाहिबो आहे न, ईअं असां हाणे बुद्धि में पूरो प्लान था ठाहियूं, है न। पोइ जॾहिं ठही वेंदो तॾहिं पुराणी दुनिया ख़त्म थींदी। सभी आत्माउनि खे इहा बुद्धि में ईंदो नई दुनिया जी स्थापना, सभी आत्माउनि खे बुद्धि में ईंदो कि नई दुनिया जी स्थापना थिए, तॾहिं पुराणी दुनिया जो विनाश थिए। अॻियां हली पोइ चईंदा बराबरि भॻवानु आयल आहे। रचयिता बाप खे भुलिजी विया आहिनि, त्रिमूर्ति में शिव जो चित्र उड़ाए छॾियो अथनि।
त कोई कम जो ई न रहियो। रचयिता त उहा आहिनि। शिव जो चित्र अचण सां क्लियर थी वेंदो आहे। ब्रह्मा द्वारा स्थापना प्रजापिता ब्रह्मा थींदो त हूंदो त ज़रूरु ॿी बि हुजणा खपनि। ब्रह्मण कुल सभिनि खां ऊच आहे। ब्रह्मा जी औलाद आहे न। ब्रह्मणनि खे रचंदा कीअं इहे बि कोई न ॼाणंदा आहिनि। बाबा ई अची करे तव्हांखे शूद्र खां ब्रह्मण ठाहींदा आहिनि। इहा ॾाढी पेचीली ॻाल्हि आहे। बाबा जॾहिं सम्मुख अची करे सम्झाए तॾहिं सम्झो न की कीअं बाबा अची करे असांखे सम्झाईंदा आहिनि तॾहिं असां सम्झूं की असां पहिरियों शूद्र हुयासीं, हाणे असां ब्रह्मण ठहिया आहियूं, है न। जो देवता हुया उहे शूद्र ठहिया आहिनि। हाणे उन्हनि खे कीअं ढूंढे उन जे लाइ युक्ति कढणी आहे की जो असांजा देवता कुल जी आत्मायूं आहिनि जो अञा बि जगियूं न आहिनि, उन्हनि खे असां कीअं ढूंढे करे शूद्र खां ब्रह्मण ठाहियूं। जो सम्झी वञे इहे बीके जो त भारी कार्य आहे। केतिरा पर्चा आदि बांटंदा आहिनि। बाबा एरोप्लेन सां पर्चा किराइण लाइ सम्झायो ई। कम से कम अख़बार जेतिरो हिकु कागज़ हुजे, उन में मुख्य पॉइंट सीरी आदि जा बि विझी सघंदा आहियो। मुख्य आहे अंग्रेजी ऐं हिंदी भाषा। त ॿारनि खे सॼो ॾींहुं ख़्यालात रखणी खपे सर्विस खे कीअं वधायूं। सॼो ॾींहुं ख़्यालात रखो की कीअं असां सर्विस खे वधायूं। इहे बि ॼाणंदा आहियो। ड्रामा अनुसार पुरुषार्थ थींदो रहंदो आहे। सम्झिबो आहे इहे सर्विस सुठी कंदा आहिनि। इन्हनि जो पद बि ऊचो हूंदो। हर हिकु एक्टर जो पंहिंजो पार्ट आहे न। सम्झिबो आहे इहे सर्विस सुठी कंदा आहिनि। इन्हनि जो पद ऊचो हूंदो। हर हिकु एक्टर जो पंहिंजो पंहिंजो पार्ट आहे। इहे बि लाइन ज़रूरु लिखणी आहे। हर हिकु एक्टर जो पंहिंजो पंहिंजो हिन सृष्टि ते पार्ट आहे। बाबा बि हिन ड्रामा में निराकारी दुनिया खां अची करे साकारी शरीर जो आधार वठी पार्ट वॼाईंदा आहिनि। हाणे तव्हांजी ॿुधी में आहे केरु केतिरो पार्ट वॼाईंदो आहे। त इहा लाइन बि मुख्य आहे न। सिद्ध करे बतलाइणो आहे। इहे सृष्टि चक्र खे ॼाणण सां मनुष्य स्वदर्शन चक्रधारी ठही चक्रवर्ती विश्व जो मालिक ठही सघंदा आहिनि। महाराजा महारानी ठही सघंदा आहिनि। तव्हां वटि त सॼी नॉलेज आहे न। बाप वटि नॉलेज आहे ई गीता जी, जंहिंसां मनुष्य नर सां नारायण ठही वञे। फुल नॉलेज बुद्धि में अची वञे त पोइ फुल बादशाही मिली वञे। फुल नॉलेज बुद्धि में अची वञे त फुल बादशाही बुद्धि में अची वञे। कल्ह बि बाबा चई न, निर्विघ्न सेवाधारी त निर्विघ्न राज्य मिलंदो। त बाबा चवनि था फुल नॉलेज बुद्धि में अची वई त फुल विश्व जी बादशाही असांखे मिलंदी। त ॿारनि खे ईअं ख़्यालात करे बाप जी सर्विस में लॻी वञणो खपे। जयपुर में बि रूहानी म्यूज़ियम स्थाई रहंदो लिखियलु आहे न। इन्हनि खे सम्झण सां मनुष्य विश्व जा मालिक ठही सघंदा आहिनि। जो ॾिसंदा हिकु ॿ खे ॿुधाईंदा रहंदा। ॿारनि खे सदा सर्विस ते रहणो। मम्मा बि सर्विस ते आहे। उन्हनि खे मुक़ररु कबो आहे न। हीअ कोई शास्त्रनि में न आहे कि सरस्वती केरु आहे। प्रजापिता ब्रह्मा जी सिर्फ़ु हिकु बेटी हूंदी छा? अनेक बेटियूं आहिनि न। प्रजापिता ब्रह्मा जी अनेक नाम वारियूं हूंदियूं। अनेक बेटियूं आहिनि, अनेक नाम वारियूं हूंदियूं। उहो पोइ बि एडॉप्टेड हुई न। जीअं तव्हां आहियो, हिकु हेड हली वेंदो आहे त पोइ ॿियो स्थापना कबो आहे न। प्राइम मिनिस्टर बि ॿियो स्थापना कबो आहे। एबल सम्झिबो आहे तॾहिं हुनखे पसंदि कंदा आहिनि। पोइ टाइम पूरो थी वेंदो आहे, पोइ ॿिए खे चुनणो पवंदो आहे। बाबा ॿारनि खे पहिरों मैनर्स इहे ई सिखलाईंदा आहिनि कि तव्हां कीअं तव्हां कंहिंजो रिगार्ड कीअं रखो। बाबा पहिरियों इहे मैनर्स सेखारींदा आहिनि कि तव्हां कंहिंजो रिगार्ड कीअं रखो।
हे सदा यादि रहे कि बाबा असांखे छा सिखलाईनि कि असां ॿियनि जो रिगार्ड कीअं रखूं। अनपढ़ जो हूंदा उन्हनि जो रिगार्ड रखणु उन्हनि खे न ईंदो। जो जासी तिखा हूंदा त उन्हनि खे सभिनि जो रिगार्ड रखिणो ई आहे। जो जासी तीखा आहिनि त उन्हनि खे सभिनि जो रिगार्ड रखिणो ई आहे। असांजे ब्राह्मण कुल में या दुनिया लौकिक दुनिया में बि अगरि कोई वॾो आहे त हर हिक खे हिक ॿिए जो रिगार्ड रखिणो ई आहे। ॾिसो प्राइम मिनिस्टर बि वॾे वॾे साधु संत सन्यासियुनि जा जे अॻियां झुकंदा आहिनि। उहे चाहिनि त उहे सोचनि असां देश खे संभालूं त असां हिननि जे अॻियां छो झुकूं। लेकिन हर हिकु पंहिंजे पंहिंजे धर्म में बि क्षेत्र में बि कई वॾा हूंदा आहिनि त उन्हनि जो रिगार्ड रखिणो ई हूंदो आहे। बाबा चईंदा आहिनि तव्हां ॿार ॼाणंदा असां अनपढ़ जो हूंदा आहिनि उन्हनि खे रिगार्ड रखण बि न ईंदो आहे। जो जास्ती तिखा हूंदा आहिनि न त उन्हनि खे सभिनि जो रिगार्ड रखिणो ई आहे। वॾनि जो रिगार्ड रखण सां उहो बि सिखी वेंदा। अगरि वॾनि जो रिगार्ड रखंदव त उहो बि सिखी वेंदा। अनपढ़ त ॿुधू हूंदा आहिनि न। बाबा बि अनपढ़नि खे अची करे उठायो अथई, है न। बाबा बि अनपढ़नि खे अची करे उठायो अथई। अॼुकल्ह फीमेल्स खे अॻियां रखंदा आहिनि न त तव्हां ॿार ॼाणंदा असां आत्माउनि जी सगाई परमात्मा सां गॾु थी आहे। असां आत्माउनि जी सगाई परमात्मा सां गॾु थी आहे। छो जो ॾिसो दुनिया में भले लौकिक पढ़ाई आहे कुझु बि आहे, लेकिन जो बाबा असांखे मैनर्स सेखारींदा आहिनि उहो त अॼुकल्ह कंहिंमें बि न आहे, न हूंदा थोरा बहुत। उहो बि पिछले कल्प जा बाबा जा ई ॾिनल हूंदा। त हिन रीति सां असां सभु अनपढ़ ई त हुयासीं न, है न। हिक ॿिए खे रिगार्ड काथे ॾींदा हुआसीं। हाणे बाबा असांखे अनपढ़ त ॿुधू हूंदा आहिनि त बाबा हाणे अची करे सभु कुझु असांखे पढ़ाई लिखाई करे समझदार ठातो अथई न। अॼुकल्ह फीमेल्स खे अॻियां रखिबो आहे त तव्हां ॿार ॼाणंदा आहियो असां आत्माउनि जी सगाई परमात्मा सां गॾु थी आहे न। तव्हां वॾा ख़ुशि थींदा आहियो। असां त विष्णुपुरी जा मालिक वञी करे ठहींदासीं। कन्या जे बिगड़ ॾिसी बि बुद्धि योग लॻी वेंदो आहे। हिकु बि आत्मा, इहा बि आत्मा ॼाणंदी आहे इहा आत्मा ऐं परमात्मा जी सगाई ॾाढी वंडरफुल आहे। असां आत्माउनि जी उन परमात्मा सां गॾु सगाई ॾाढी वंडरफुल आहे। हिकु बाप खे यादि करिणो पए न, उहो त चईंदा गुरू खे यादि करो, फलानो मंत्र यादि करो। हू त चईंदा गुरू खे यादि करो, फलाने मंत्र खे यादि करो। लेकिन हिते इहे त बाप ई सभु कुझु आहे। इन्हनि द्वारा अची करे असांजी सगाई कराईंदा आहिनि। ब्रह्मा बाबा द्वारा अची करे असांजी सगाई शिव बाबा सां थींदी आहे। चईंदा आहिनि मां तव्हांजो बाप बि आहियां, मूंखां वरसो मिलंदो आहे न। कन्या जी सगाई थींदी आहे त पोइ भुलिजंदी न आहे कंहिंखे, पंहिंजे साजन खे। तव्हां बि पोइ भुलिजी छो वेंदा आहियो। कर्मातीत अवस्था खे पाइण में टाइम लॻंदो आहे न। कर्मातीत अवस्था खे पाए करे वापसि त कोई वञी न सघे। जॾहिं साजन पहिरियों हले पोइ बारात वेंदी। ॾिसो हिते बि ब्रह्मा बाबा दादनि कर्मातीत अवस्था खे प्राप्त करे वरितो, लेकिन अञा ताईं कोई वापसि न वियो आहे। जॾहिं असांजो शिव साजन वेंदो तॾहिं बारात वेंदी, है न। तॾहिं बारात वेंदी। शंकर जी बारात न आहे, इहा आहे शिव जी बारात। हिकु साजन बाक़ी सभु सजनियूं आहिनि। त इहे शिव बाबा जी बारात आहे। नाम रखी छॾियो अथनि ॿारनि जो। जी गीता में श्री कृष्ण जो, हिते शंकर जी बारात रखी छॾी अथनि।
दृष्टांत रही सम्झाइबो आहे। बाबा अची करे असां सभिनि खे गुल गुल ठाहे सभिनि खे वापसि वठी हलंदा आहिनि। ॿार जो काम चिता ते वेही पतित थी विया आहिनि, उन्हनि खे ज्ञान चिता ते विहारे करे गुल गुल ठाहे करे सभिनि खे साथ वठी हलंदा बाबा सभी आत्माउनि खे साथ में वठी हलंदा। ये त पुराणी दुनिया आहे न। कल्प कल्प बाप ईंदा आहिनि, असां छीछी के अची करे गुल गुल ठाहे वठंदा आहिनि। रावण छीछी ठाहींदा आहिनि ऐं शिव बाबा असांखे गुल गुल ठाहींदा आहिनि। त बाबा ॾाढी युक्ति सम्झाईंदा रहंदा आहिनि असांखे। रावण असांखे छीछी ठाहींदो आहे न, विकार बुराइनि जे वश थी करे कर्म कराए असांखे छीछी ठाहींदा आहिनि ऐं बाप अची करे सभिनि खे अची करे गुल गुल ठाहींदा आहिनि। बाबा ॾाढी युक्तियूं सम्झाईंदा रहंदा आहिनि। अच्छा मीठी मीठी सिके लॾे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान उदाहरण जे लाइ मुख्य सार खाइण पीअण जी छीछी तमन्ना खे छॾे सदा देही अभिमानी ठही सर्विस करणो। जॾहिं बि तव्हांखे कोई चीज़ ॾिसंदे हुनजो टेस्ट अचे न, तुरंत अगरि अचण वारो आहे त तुरंत ईअं सोचो कि मां बाबा जो टेस्ट वठो। बाबा लाइट जी वो चीज़ मुंहिंजे मुंहुं में न आहे, बाबा लाइट मुंहिंजे मुंहुं में है न। हुन चीज़ जो टेस्ट असां भुलिजंदा था वञूं है न। देही अभिमानी ठही सर्विस करणी आहे। यादि सां माइट वठी निर्भय अडोल अवस्था ठाहिणी। बाप खां माइट वठी करे असां सभिनि खे निर्भय अडोल अवस्था ठाहिणी। ॿियो आहे जो पढ़ाई में तिखा होशियार आहिनि उन्हनि जो रिगार्ड ज़रूरु रखिणो आहे असांखे। ॾिसो ब्रह्मा बाबा सभिनि जो रिगार्ड रखी करे एॾो यज्ञ खे अॻियां वधाए न त एॾी सारी दादियूं कीअं निकिरनि। अगरि ब्रह्मा बाबा जे समय ब्रह्मा बाबा सोचिया मां ई सभु कुझु करे सघंदो आहे त ब्रह्मा बाबा एॾा सारा बाबा जा हैंड्स दादियूं जंहिं द्वारा अञा ताईं यज्ञ हले थो है न। आहिनि निमित शिव बाबा ब्रह्मा बाबा, लेकिन माध्यम त उहा आहिनि न। हाणे भले ई उन्हनि शरीर छॾे छॾियो लेकिन अञा बि अव्यक्त फ़रिश्ते द्वारा उहे सर्विस करनि थियूं। हाणे पहिरियों बाबा जी साकार में माध्यम हुयूं, हाणे अव्यक्त में बि उन्हनि जी मददगार थी वियूं। त एॾी पखियूं रॉयल कीअं करे बाबा उन्हनि जी विशेषता ॾिसी करे उन्हनि खे रिगार्ड ॾेई अॻियां वधाईंदा। अगरि उहो डिसरिगार्ड करे छॾंदा कि न तव्हां छा ॿुधाईंदव, तव्हां छा कंदव, मां ई सभु कुझु करे सघंदो आहे, त पोइ कीअं अॻियां वधंदा। जो भटकनि पिया उन्हनि खे जो भटकनि था उन्हनि खे रास्तो ॿुधाइण जी युक्ति रचणी आहे। दुनिया में हाणे असांखे दुनिया जी हालात ॾिसंदे हुए कीअं सर्विस करणी आहे उन रीति प्लान सोचियो है न। दुनिया जी हालातियूं ॾिसो, दुनिया में छा छा थिए थो, उन रीति असांखे पंहिंजो प्लान ठाहिणो खपे। सर्विस जी युक्तियूं रचणियूं खपनि। सभिनि जो कल्याण करणो, सभिनि जो कल्याण करणो। वरदाना पंहिंजे महत्व कर्तव्य खे ॼाणण वारा सदा जागती ज्योति ठहो। तव्हां भारत जग जी ज्योति आहियो। तव्हांजे परिवर्तन सां विश्व परिवर्तन थियणो आहे। इन करे बीती सो बीती करे पंहिंजे महत्व कर्तव्य खे ॼाणे करे सदा जागती ज्योति ठहो। तव्हां सेकेंड में स्व परिवर्तन सां विश्व परिवर्तन करे सघंदा आहियो। सिर्फ़ु प्रैक्टिस करो। हाणे कर्मयोगी हाणे कर्मातीत स्थिति।
त इहे असांखे प्रैक्टिस हुजणी खपे। त छा थींदो, असां सेकेंड में स्व परिवर्तन सां विश्व परिवर्तन करे सघंदासीं। सेकेंड में ॻाल्हियुनि खे बीती सु बीती करे सघंदासीं। जीअं असांजी रचना कचो सेकेंड में सभु अंग समेटे वठंदो आहे न, ईअं तव्हां मास्टर रचता समेटण जी शक्ति जे आधार सां सेकेंड में सर्व संकल्पनि खे समाए करे हिकु संकल्प में स्थित थी वेंदो। स्लोगन आहे, लवलीन स्थिति जो अनुभव करण लाइ स्मृति विस्मृति जी युद्ध समाप्त करो। बाबा जी याद में सदा लवलीन रहो, उन्हनि खे एॾो प्यार करे उन्हनि में लीन रहो। कर्म बि करिणो आहे, कर्म कंदे हुए बि लीन अवस्था थी सघंदी आहे, है न। त स्मृति विस्मृति जो युद्ध समाप्त करो। हाणे सदा ई लवलीन अवस्था अनुभव करे सघंदासीं। मातेश्वरी जी जा महावाक्य, अधु कलाक ज्ञान ब्रह्मा जो ॾींहुं, अधु कलाक भक्ति ब्रह्मा जी राति। अधु कलाक ब्रह्मा जो ॾींहुं, अधु कलाक ब्रह्मा जी राति। हाणे राति पूरी थी, सवेरो अचिणो आहे। हाणे परमात्मा जी करे अंधियारे जी राति जी अंत करे सोजरे जी आदि कराईंदा। ज्ञान सां आहे रोशनी, भक्ति सां आहे अंधियारो। गीत में बि चईंदा आहिनि, हिन पाप जी दुनिया सां काथे दूर वठी हलो, चित चैन जाते पायूं। इहा आहे बेचैन दुनिया, जाते चैन न आहे। मुक्ति में न आहिनि चैन, मुक्ति में न आहिनि चैन, न आहे बेचैन, है न। दुनिया में हिकु गीत बि आहे न, हिन पाप जी दुनिया सां कॾहिं दूर वठी हल, चित चैन जाते असांखे पावे। त इहा बेचैन दुनिया आहे, हिते चैन न आहे। मुक्ति में न आहे चैन, न आहे बेचैन। मुक्ति में जॾहिं मुक्त अवस्था हूंदी आहे परम धाम में। सतयुग आहे चैन जी दुनिया, जीअं जीअं सुखधाम खे सभी यादि कंदा आहिनि, जीअं सुखधाम खे सभी यादि कंदा आहिनि। मतिलबु मथे चैन बेचैन न आहे, सतयुग में असांखे चैन आहे। त हाणे तव्हां चैन जी दुनिया में हलो था न, हुते कोई अपवित्र आत्मा अची न सघंदी। उहो अंत में धर्मराज जा डंडा खाए कर्म बंधन सां मुक्त थी शुद्ध संस्कार खणी करे वेंदा। छो जी हुते न अशुद्ध संस्कार हूंदो, न पाप हूंदो। बाबा चवनि था कि सतयुग में कोई बि अपवित्र आत्मा अची न सघंदी। हाणे बि जीअं ज्ञान वरितो लेकिन पवित्र नथा ठहनि, त उन्हनि खे बि अंत में धर्मराज जा डंडा खाए कर्म बंधन सां मुक्त करे शुद्ध संस्कार खणी वेंदा सतयुग में। छो जी हुते न अशुद्ध संस्कार हूंदो, न पाप हूंदो। जॾहिं आत्मा पंहिंजे असली बाप खे भुलिजी वेंदी आहे, त इहा भूल भुलैया जो आनंद खेल, अनादि खेल हार जीत जो ठहियलु आहे न। जॾहिं आत्मा पंहिंजे असली बाप खे भुलिजी वेंदी आहे, त इहा भूल भुलैया जो अनादि खेल हार जीत जो ठही वियो, ठहियलु आहे इहा, है न। त जॾहिं आत्मा खे यादि आहे त आत्मा सतयुग में आहे। जॾहिं आत्मा भुलिजी वेंदी आहे त आत्मा पोइ नर्क में, मतिलबु उहा दुनिया नर्क थी वेंदी आहे। हिन करे पंहिंजे हिन सर्वशक्तिवान परमात्मा द्वारा शक्ति वठी विकारनि जे मथां विजय पाए 21 जन्मनि जे लाइ राज्य भाग्य वठो। बाबा जो अच्छा, ओम शांति। अव्यक्त इशारो, कंबाइंड रूप जी स्मृति सां सदा विजयी ठहो। मुख्य मुंहिंजी रूह जो करावनहार वो सुप्रीम रूह आहे। करावनहार जे आधार सां मां निमित करण वारी आहियां। मां करणहार, वो करावनहार, उहो हलाए थो।
मां हलां थी। हर डायरेक्शन ते मूंखे रूह जी लाइ संकल्प बोल करम में सदा हुजूर हाज़िर आहे। हर डायरेक्शन में मुझ रूह जे लाइ संकल्प बोल करम में सदा हुजूर हाज़िर आहे। बाबा इन करे हुजूर जे अॻियां सदा मां रूह बि हाज़िर आहियां। जॾहिं बाबा मुंहिंजे साम्हूं सदा हाज़िर आहिनि त मां रूह बि बाबा जे लाइ सदा हाज़िर आहियां। सदा हिन ई कंबाइंड रूप में रहो कि मां रूह सदा बाबा जे कार्य में हाज़िर आहियां, या ईअं चओ बाबा सदा मुंहिंजे साम्हूं हाज़िर आहे। इन करे मां भी सदा ही हर संकल्प बोल कर्म में बाबा भी मूंसां गॾु आहिनि, मां भी बाबा सां गॾु आहियां। ॿई कंबाइंड आहिनि, न ॿई कंबाइंड आहिनि। ओम शांति। बाबा खे यादि करो। अॼु बाबा असांखे विशेष चई सर्विस करो, शिव जे मंदरनि में वञो, कोई अहिड़ी युक्ति कढो जंहिंसां माण्हुनि खे भटकणु बंदि थी वञे, है न। केॾा सारा बाबा मंदर, ऐं हाणे त सभु गर्मियुनि में यात्राउनि ते वेंदा, त यात्राउनि ते बि बाबा जी हिकु दुकानु खोले छॾियो, टेम्पररी थींदी आहे न, है न, जाते जाते खुलियल हूंदी। चित्र रखो, माण्हू चित्र ॾिसी करे चईंदा इहो छा आहे, इहो छा आहे, इहो छा आहे, त हुन अनुसार बि असां बाबा जी सर्विस करे सघंदा आहियूं। ॿियो अनेक प्रकार जी जो बि तव्हांखे समय प्रमाण, समय ॾिसो कलयुगी दुनिया में समय कहिड़ो हले थो, हुन अनुसार राय करे, वॾनि जो रिगार्ड रिस्पेक्ट बि रखी करे, वॾनि खे ॿुधाए करे उन्हनि जी राय अनुसार हलो। बाबा चई न रिगार्ड रखणु सिखो, है न। रिगार्ड, जीअं ब्रह्मा बाबा रिगार्ड रखियईं तॾहिं त एॾा ॿार निमित ठहिया, दादनि रिगार्ड रखियो तॾहिं त एॾा ॿार निमित ठहिया। त हाणे जो वॾा आहिनि उहो बि जंहिंमें जो विशेषता ॾिसंदा आहिनि उन्हनि खे उन अनुसार हलायो, उन्हनि जो रिगार्ड रखो, तॾहिं कार्य हलंदो, न त ख़ुदि ई ख़ुदि केसि ताईं कंदा, है न। त रिगार्ड रखणु सिखो, रिगार्ड रखी हिकु ॿिन्हिनि जे राय सलाह ते हर हिकु आत्मा जो भटके थी उन्हनि खे भटकण सां छुड़ायो, उन्हनि जी विशेषता ॾिसी करे रिगार्ड रखो, बाबा सां वफ़ादार ठहो, त बाबा जी शक्ति बि मिलंदी, त असां माया ते विजय बि प्राप्त करे सघंदासीं। असां वटि ज्ञान जी अथॉरिटी आहे, है न। भक्ति में उन्हनि खे शास्त्रनि जी अथॉरिटी हूंदी आहे। इहा ॻाल्हि केॾी वॾी आहे कि असां वटि ज्ञान जी अथॉरिटी आहे, बाबा असांखे ॾिनी अथई, है न। त बाबा चई हाणे छा ठहो, निर्भय ठहो, अब अडोल योग युक्त अवस्था ठाहिणी आहे असांखे। निर्भय, अडोल, योग युक्त अवस्था ठाहिणी खपे असांखे। त बाबा ॿियो बाबा असांखे चई कि हाणे असांखे पंहिंजे जीवन में कोई बि छी तमन्ना न हुजणी खपे, स्पेशली खाइण पीअण जी, है न। बाक़ी ॿियो बि तमन्नायूं हूंदियूं आहिनि, त अहिड़ी कोई ईअं तमन्ना न हुजे कि असां हुनखे पूरो करण में ई लॻी वञूं। बसि इहे ई तमन्ना हुजणी खपे कि मूंखे बाप समान सतो प्रधान ठही करे कर्मातीत अवस्था पाए करे सर्विस करे जल्दी जल्दी पंहिंजे घर वञिणो आहे, पोइ नई दुनिया में अचिणो आहे। ॿियो बाबा असांखे चई कि वरदान में बाबा चई कि पंहिंजे महत्व ऐं कर्तव्य खे ॼाणणो, मां केरु आहियां, कंहिंजी आहियां, मां हिते छो आहियां, है न। इन जे लाइ बाबा चई
कि बीती के बीती करो कर्मातीत अवस्था जे लाइ हाणे हाणे साकारी, हाणे हाणे आकारी, हाणे हाणे निराकारी, है ना। लवलीन स्थिति रहो तो सदा स्मृति विस्मृति सां परे रहंदा, मतलब सदा ही स्मृति स्वरूप रहंदा, ये न कॾहिं स्मृति कॾहिं विस्मृति, सदा लवलीन स्थिति में स्थित रहो। मातेश्वरी जी जे महावाक्य में बाबा मम्मा ॿुधाई कि इहा आहे कलयुग बेचैन वारी दुनिया, परमधाम आहे न चैन न बेचैन, सतयुग चैन वारी दुनिया। त हाणे असां हुन चैन वारी दुनिया में हलूं था, हुन जे लाइ असांखे पवित्र ज़रूरु ठहिणो आहे, न त धर्मराजपुरी में डंडा खाई वेंदासीं। ॿियो बाबा चयईं कि सदा हर डायरेक्शन ते बाबा मां आत्मा सदा हुजूर जे हाज़िर रहां, बाबा बि हुजूर मुंहिंजे अॻियां सदा हाज़िर रहे। एतिरो असांखे बाबा खे यादि करिणो आहे, बाबा जी श्रीमत ते हलणो आहे कि बाबा जे अॻियां मां बि हाज़िर रहां, बाबा बि हाज़िर रहे। ये कंबाइन स्वरूप है। अच्छा, ओम शांति।